ॻाल्हि कंदासीं जिगर जलाल जे बारे में त उन जी कीअं कहाणी थी दोस्तो ऐं जिगर जलाल किथां जो आहे ऐं कॾहिं पैदा थियो ऐं कहिड़े शहर जो आहे ऐं कलामनि जी दुनिया में कॾहिं आयो दोस्तो ऐं सिखण जे टाइम ते उन खे माइटनि वठी कुटको छो ॾिनो जिगर जलाल खे तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो जिगर जलाल जॾहिं नंढड़ो हूंदो हो त पोइ कलाम ॻाईंदो वतंदो हुयो ऐं जलाल चांडे जो वॾो जेको आहे सो शौक़ीन हुयो ॿुधण जो ऐं जलाल चांडे खां मुतासिर थियल हो इलाही। त दोस्तो जलाल चांडे जी जेका बि एल्बम मार्केट में ईंदी हुई त पोइ जिगर जलाल पंहिंजा पैसा बि जेको आहे सो अम्मा खां वठी वञी पीउ छाजे करे उनखे मारींदो हो, चवंदो हो तूं ॻाइण जे तरफ़ ऐं इन्हनि कमनि जे तरफ़ न अचु। लेकिन जिगर जलाल शौक़ीन हो ॻाइण जे तरफ़ त पोइ जलाल चांडियो पंहिंजी माउ खां वठी 5 रुपया उधारा बि वञी कैसेट वठी ईंदो। पुराणे टाइम जी ॻाल्हि आहे जॾहिं कैसेटूं रुपए में 2 रुपए में खपंदियूं हुयूं, सस्ताई जो टाइम हो दोस्तो। त पोइ जिगर जलाल जेको आहे सो जलाल चांडे जा कैसेट वठी करे उन्हनि खे यादि कंदो हुयो, हरे हरे ॿुधंदो हुयो ऐं जलाल चांडे खे यादि करे जेको आहे सो कलामनि खे ऐं पाण गुनगुनाईंदो रहंदो हो। दोस्तो जलाल चांडे जे इश्क में एॾो जेको आहे सो जिगर जलाल क़ाबू थी वियो त जिगर जलाल हेठि जेके पट ते डबलियूं पयूं हूंदियूं आहिनि उहे डबलियुनि खे बि खणी करे ठाहे काठियुनि में विझी ऐं यकतारो चपड़ी ठाहे करे ॻाईंदो हो दोस्तो ऐं जलाल चांडे खे जेको आहे सो ॾाढो यादि कंदो हुयो। त पोइ हिकिड़े ॾींहुं महफ़िल में दोस्तो जलाल चांडियो ॻाए पियो। तव्हांखे मूं अॻु में ॿुधायो त जलाल चांडियो हिकु दिलि जो बहितरीनु ऐं साफ़ु माण्हू हूंदो हुयो ऐं हुन सां केर बि मिलणु वेंदो हुयो, नंढो हुजे फ़क़ीर हुजे केर बि हुजे, जलाल चांडियो हुन सां उथी मिलंदो हुयो ऐं जलाल चांडियो ॿाहूं ॿधण वारी वाट इख़्तियार कंदो हुयो। त दोस्तो नंढड़ो जलाल आहे ऐं हे बि कलाम ॻाईंदो ऐं हिन खे बि तव्हां पंहिंजी शागिर्दीअ में आणियो। त पोइ जलाल चांडे हिते टहक ॾिनो त वाह हे नंढड़ो जलाल अॻु में त कॾहिं ॾिसण में न आयो, हे किथां आयो। त दोस्तो पोइ जिगर जलाल जी जेका शुरूआति थी पोइ इन महफ़िल खां थी। पोइ जलाल चांडे हिन खे पुठीअ ते ठपे करे ऐं पाण सां गॾु कयो। पोइ जेको आहे सो जेका प्रोग्राम थींदो हुयो जलाल चांडियो जिगर चांडी जेको आहे सो जिगर खे वठी वेंदो हो, जिगर चांडे खे त पोइ जिगर जलाल खे वठी वेंदो पाण सां गॾु। पोइ ईअं कंदे कंदे आस्ते आस्ते जेको आहे सो जिगर जलाल फ़नकार थियो ऐं जलाल चांडे खे हिकिड़े ॾींहुं पंहिंजे पीउ जेको आहे सो कुटको बि ॾिनो इन ॻाइण जे करे ऐं हुनजो पीउ चवंदो हो त बाबा ॻाइण जे तरफ़ न अचु, असांजो इहो तरीक़ो कोन्हे ॻाइण जो ऐं इन्हनि जे तरफ़ तूं न अचु, पंहिंजो पढ़ लिख कंहिं हुनर सां लॻ। त पोइ जिगर जलाल खे शौक़ु हूंदो हो जेको आहे सो ॻाइण जो। त पोइ जलाल चांडियो पंहिंजे पीउ जो चवणु न कयो। त पोइ हिकिड़े ॾींहुं पीउ कावड़ में अची लपाट कई ॾींहुं ऐं जिगर जलाल अहिड़े तरीक़े सां फ़नकार थियो। दोस्तो जलाल चांडे जा जेके बि शागिर्द हुया उहे तमामु बहितरीनु शागिर्द थी पंहिंजे दौर जा गुज़रिया। जलाल चांडे जे शागिर्दीअ में दोस्तो जिगर जलाल बि आहे ऐं सभ खां बहितरीनु ऐं सुठो जेको शागिर्द हुयो उहो मोहम्मद उर्स चांडियो हुयो, जंहिंजो अॼु ताईं बि नालो ऐं हाक बीठल आहे दोस्तो सिंध में। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।